الذي تفرون منه فإنه ملاقيكم ثم تردون إلى عالم الغيب والشهادة فينبئكم بما كنتم تعملون. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: كل نفس ذائقة الموت. صدق الله العلي العظيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. اللهم صل على روح محمد في الأرواح. اللهم صل على جسد محمد في الأجساد. اللهم صل على روزة محمد في الرياض. اللهم صل على بلد محمد في البلاد. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम। अब आमा पोड़ो थी हाणे थोड़ो आवाज वधाए। 3 जनवरी 2021 आचर जे ॾींहुं ॻोठ मज़ारी खान कोलाची पीर बगदादी निज़द आदलपुर ज़िला घोटकीअ में मुझे प्यारे मोहतरम भाउ मौलाना अमानुल्लाह कोलाची साहब जे दावत ते ॿियों दफ़ो हिन सालाना कॉन्फ्रेंस में अल्लाह पाक शिरकत जी सआदत नसीब फरमाई आहे। हिते जीअं मां पहुतमि त मूंखे ॾुख जी ख़बर बि मिली त मौलाना अमानुल्लाह साहब जो भाउ हाफ़िज़ महमूद कोलाची साहब रहमतुल्लाह अलैह इन फ़ानी जहान मां लॾाणो करे वियो, कूच करे वियो। थदो साह भरे करे पोइंयरनि सां तज़ियत बि कयमि। पोएं साल गॾु हुयो, उहो ज़मानो बि यादि अची वियो। ऐं जेको अॼु मूंखे मौज़ू बयानु करणो हो, उहो मौज़ू बि मूंखां विसरी वियो। छो त जॾहिं मौत यादि ईंदो आहे न त दुनिया जी हर शइ विसरी वेंदी। घोटकीअ वारो हिकु ॾींहुं तव्हां ऐं असांजी बि माण्हुनि खे ख़बर पवंदी त फलाणो बि हलियो वियो। जेको धरतीअ जे मथां घुमंदो हो, हाणे धरतीअ जे अंदरि हलियो।
चल अल्लाह पाक तवां असां जो आखिरत जो सफ़र आसान फरमाए। स्टेज ते मौजूद इंतहाई काबिल इज्जत कीमती शख्सियतों जिनमें हजरत साईं मौलाना मोहम्मद तैयब हालजी शरीफ वारा दामत बरकातुल आलिया, मौलाना साजिदुर रहमान सुमरो साहब कोटकी वारा ऐं ॿिया काफ़ी मुअज़्ज़िज़ीन मौजूद आहिनि। आलिम अल्हम्दुलिल्लाह मौलाना अमानुल्लाह जे जलसे में ईअं वसंदा आहिनि जीअं अल्लाह जे रहमत जो मींहुं वसंदो। मां सम्झां थो त टिके मौज़ूअ जो मौक़ो मूंखे बि कोन मिलंदो, ॻाल्हियूं मुख़्तसिर थींदियूं। हिकिड़ो अर्ज़ जे क़बूल कयो त ही क़ुरान आ रहमत वारो, जेतिरो रहमत जे वेझो थींदासीं ओतिरो दिलियूं ठरी पवंदियूं। त क़ुरान पाक ॾे मुंहिंजी दिलि चए थी तव्हां अञा ॿ चारि कदम घरों बि कदम खणी आया वरी अञा जेकॾहिं कदम सुरी ईंदव त वरी अलाह जी रहमत अञा वसंदी। थोड़ा वेझा जे अर्ज़ क़बूल पवे त जेको नाराज़ थिए थो त उहो वेठो हुजे, अलाह हुन जा बि बेड़ा पार। पाणी त भराए रखो। कुछ ॾींहं पहिरियां कराचीअ जो हिकिड़ो वॾो आलिम दीन, वॾो मुफ्ती, वॾो मुफ़स्सिर हज़रत मौलाना साईं ज़रवली ख़ान साहब रहमतुल्लाह अलैह फ़ौत थी विया। घोटकीअ वारो मौतुल आलिम मौतुल आलम। हुज़ूर फरमायो हिकु आलिम फ़ौत थी वियो ॼण सॼो जहान फ़ौत थी वियो। हेॾां सभु माण्हू मरी वञनि, हेॾां हिकिड़ो आलिम मरी वञे, इहो बराबरि आहे। हुज़ूर फरमायो मुफ्ती ज़रवली ख़ान साहब वफ़ात खां 2-3 ॾींहं पहिरियां पंहिंजे दर्स में हिकु ख्वाब जो ज़िक्र फरमायो, जेको अजीब ख्वाब आहे। फरमायूं त कुछ ॾींहं पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो शागिर्द हो पठान क़ौम जो। पठान थोड़ा वरी ख़ुशतब बि थींदा अथव, तॾहिं तव्हां सिंधियुनि जा सभु लतीफ़ा पठाननि ते ठहियल आहिनि। ख़ुशतब हुयो, आयो उस्ताद जी। हाँ भाई क्या कह रहे हो? उस्ताद जी मेरे दिल में ख्याल आया है अगर रात को मैं फौत हो जाऊं, ज़ाहिर कल में लहद में उतारा चाहूंगा, कब्र में उतारा चाहूंगा। जब मुझे दफना दिया जाएगा, दफन करने वाले चले जाएंगे तो मुनकर नकीर आएंगे, 2 फरिश्ते सवालात करेंगे। मेरे उस्ताद, मेरे मोहतरम उस्ताद, अगर मैं उनके जवाबात ना दे पाया फिर मेरी तो पिटाई होगी ही, आपकी भी शिकायत हो जाएगी कि इसका उस्ताद अच्छा नहीं था। अल्लाह अकबर। मुफ्ती ज़रवली ख़ान साहब चए पियो, इहो लफ़्ज़ ॿुधी मां ॾकी वियुमि। उन पठान शागिर्द जी ॻाल्हि त मूंखां विसरी वई, मूंखे पंहिंजे सिर जी लॻी त मूंखे बि त हिकिड़े ॾींहुं सामीअ में लहणो आहे न, क़ब्र में लहणो। मां उते कीअं कंदुमि जॾहिं मूंखां मुनकर नकीर सवालात कंदा। चए तो क़ब्र यादि आई त रोई पियुमि, रोई रोई नफ़ल पढ़ी रात जो सुतुमि। अल्लाह मूंखे ख्वाब एड़ो सुहिणो ॾेखारियो जो दिलि ॾी ठरी पई आहे को सुभान अल्लाह चवण वारो, जेको सुभान अल्लाह ॾाढियां चए ख्वाब में अल्लाह हुनखे हुज़ूर जो दीदार कराए। मुफ्ती साहब चए तो ख्वाब अल्लाह पाक ने दिखाया, ॾाढो सुहिणो रब साईं ख्वाब ॾेखारे। ॾिसे तो आऊं फ़ौत थी वियो आहियां, क़ब्र में लाथो थन, तड़ करायूं, कफन ॾिनऊं, खणी आया, क़ब्र में लाथऊं। थोड़ो तवज्जो, मां ईअं सादो सूदो ख़तीब आहे, को वॾो अंदाज़ न आहे, बस ॻाल्हियूं तवज्जो सां थोड़ो ॿुधो। चए तो क़ब्र में लाथऊं, जॾहिं सभु हलिया विया त अंधेरो थी वियो क़ब्र में ॾाढो। घोटकीअ वारा क़ब्र में ॾाढो अंधेरो थई। हुज़ूर फरमायो क़ब्र रोज़ सॾींदी आहे,
ओ बेहोश थी घुमण वारा, पैसनि जे कढ वक़्तु विञाइण वारा, गफ़लत में निमाज़ूं छॾण वारा, मां तन्हाईअ जो घर आया आहियां, साथी खणी अचिजांइ। मां अंधेरे जो घर आया आहियां, रोशनी खणी अचिजांइ। मां जीतन भलाउनि नांगनि जो घर आया आहियां, हिफ़ाज़त जो सामान खणी अचिजांइ। चए थो जॾहिं मूंखे सभु छॾे विया, क़बर में ॾाढो अंधेरो, अची घबराहट शुरू थी। थोड़ी देर में क़बर जो हिकिड़ो दर खुलियो, सॼी क़बर नूर सां रोशन थी वई। हिकिड़ो हसीन सुहिणो इंसान अंदर हलियो आयो। एॾो हुस्न हस, एॾो जमाल हस, जो मां उनजे हुस्न ऐं जमाल जे वसफ़नि खे ॿुधाए बि नथो सघां। आयो जो त मुंहिंजे दिलि खे सुकून मिलियो। थोड़ी देर में से गुज़री, वरी ॿीहर दर खोलियो, अञा नूर वधी वियो, रोशनी वधी वियो। हिकु अञा हसीन इंसान आयो, जेको पहिरें खां बि वधीक हसीन, पहिरें खां बि वधीक जमील, पहिरें खां वधीक तवाना। अंदर आयो, पहिरियां अचण वारे खे चई, तूं पेरनि खां बीहेसि, आउं मथनि खां बीहंदुमि। अल्लाह जो हुकुम आहे त हिन मुंहिंजे बंदे जी पारत अथव। बीठा आहिनि। थोड़ी देर मस गुज़री त गिड़गिड़ाहट शुरू थी वई, ज़िलज़िला शुरू थी विया। चाहे मुनकिर नकीर था अचनि। घोटकी वारा तूं ऐं मां अकेला छा कंदासीं? हाफ़िज़ महमूद जे विछोड़े ते मूंखे ही मौज़ू दिल चे थी त बयान कयां। कुछ तो मौत याद अचे। हाय हाय, चे तो जियां मुनकिर नकीर अंदर आया, खौफनाक दहशतनाक शिकलियूं। पहिरियां ये जेके मुंहिंजे अॻ में आया सुहिणा हसीन, ये अलर्ट थी विया। मुनकिर नकीर खे इशारो ॾिनो, परे थियो, हेॾे वेझो न अचिजो। उन्हनि चयो असां ईंदासीं, असांजी ड्यूटी आहे, इन बंदे खां सवाल करणा आहिनि। इन जो रब केरु आहे, इन जो रसूल केरु आहे, इन जो दीन कहिड़ो। चई ॻाल्हि ॿुधो, असां तव्हांखे हिन जे वेझो अचण न ॾींदासीं, मतां घबराहट न थिएसि। हिन जे सवालनि जा जवाब पर्चीअ में असां लिखी आया आहियूं, या पर्ची खणी वञो, हिन जे वेझो तव्हांखे अचण न ॾींदासीं। पर्ची हुन जे हवाले कयूं, हुननि पर्ची ॾिठी, पढ़ी, मुतमइन थी हलिया विया। मां ॾाढो ख़ुशि थियुमि त ही केरु आहिनि जेके हिते कम आया। भाइर छॾे विया, पुट छॾे विया, सभु छॾे विया। मूं चयोमान मुंहिंजा दोस्तो, तव्हां आयो केरु? ॿई खिलण लॻा, चई असांखे नथो सुञाणे। चई न, जेको मथनि खां बीठो हुनखे चयो, जेको पेरनि खां आहे हिनखे सुञाणे थो केरु आहे? चई न, आउं नथो सुञाणा। चई हीअ सलातुल फजर आहे, सुबुह वारी निमाज़ अथई। सर्दीअ में, गर्मीअ में, ॾुख में, सुख में, बीमारीअ में, सिहत में, तूं सुबुह जी निमाज़ सां वफ़ा कई। अॼु सुबुह जी निमाज़ क़बर में वफ़ा करण आई अथई। चई तूं केरु आहे? तूं त हिन खां बि वधीक हसीन आहे, ॾाढो सुहिणो आहे। चई मां अलाह जो सुहिणो क़ुरान आहियां। तूं मुफ्ती साहब तफ़सीर जा दर्स ॾींदे, तुंहिंजा शागिर्द रिकॉर्डिंग करे मुल्कनि में पुॼाईंदा हुआ। मशरिक़ खां मग़रिब ताईं तुंहिंजे क़ुरान जूं लोलियूं घुमियूं आहिनि। मां क़ुरान सां तूं वफ़ा कई आहे, अॼु मां बि तोसां वफ़ा करण आयो आहियां। पहिरियां त निमाज़ पई अचे, इनखे हुकुम थियो त मुंहिंजे बंदे जी जान छॾाए। वरी अल्लाह मूंखे स्पेशल मोकिलियो त वञ वञ, मतां इहो बंदो वरी घबराए न, तूं पाण वञी मुनकिर नकीर वारी मंज़िल वञी टपाए अचेसि त मुंहिंजो बंदो जन्नत जा मज़ा वठे। हिन सोणे सां जेको यारी रखंदो आहे न, ही वॾो वफ़ादार यार अथव। कायदे आज़म जे फोटू वारा कागज़ खीसे में हूंदई न, त पोइ इलाही तुंहिंजा यार हूंदा। सम्झो था न? कागज़ ये ॾिठा अथव कोन, जंहिंजे दुनिया कढा, ये खीसे में हूंदई, यार इलाही हूंदा तोखे। के हेॾां चवंदई साहब अॼु छा मूडा, काॾे हलचे, का तफ़रीह कजे, खीसो ख़ाली थिए सभु छॾे वेंदे। ही क़ुरान उहो अथई जाते सभु छॾींदई, उते क़ुरान वफ़ा कंदई। केॾा सुहिणा सेबता ख़ूबसूरत वेठा हो। अॼु शोन दिल चे थी तव्हांखे मुबारक ॾियां, तव्हां बि क़ुरान सां वफ़ा करण आया हो, क़ुरान ॿुधण आया हो।
अल्लाहु अकबर। अचो त रब सां ठाव कयूं, परचाव कयूं, रुठल रब खे परचायूं। आधी रात जो निंड मां जागी, मालिक खे बाडाए अदा। दुख समूरा दूर थी वेंदई, परवर खे परचाए अदा। ओ दुख समूरा दूर थी वेंदई, जे अलाह परचायो उनखे दुख रहंदा ई न। रात जो उथो, चोरीअ वारी निमाज़ पढ़ो, चोरीअ वारी जेका कोई न ॾिसंदो आहे, रुगो रब ॾिसंदो। मदीने जे मीरा आमिना जे लाल अल्लाह जे दिलबर नबी फरमायो, तहां मां कोई माण्हू तेसिताईं मोमिन मुसलमान थी न सघंदो। मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ सोहणा साईं वज़ुअज छिरे वारा मुंहिंजो दिलबर, ओ वल्लैल जे ज़ुल्फन वारा मुंहिंजा रबी मोहम्मद घोट, वल कमर जे पेशानिया वारा मुंहिंजो सुहिणो साईं, अलम नशर लक सदरक जे सीने वारा मुंहिंजो दिलबर मिठड़ो मोहम्मद, वन कज़ ज़रक जे पुठी मुबारक वारा दिलबर मोहम्मद मीर। ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी जे आवाज़ वारा सुणो रबी घोट, ला तुहर्रिक बिही लिसानक जी मिठड़ी ज़बान वारा मुंहिंजो दिलबर मिठड़ा, ओ कदम सिद्किन जे पेरन वारा मुंहिंजो दिलबर मोहम्मद मीर। असां घोटकीअ जा मुसलमान सभिनी कलमो पढ़ियो से ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, अल्लाह खां सवा कोई इलाह कोने को मगर अल्लाह, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आखिरी ऐं सच्चो रसूल। इन कलमे पढ़ण खां पोइ मुंहिंजो दिलबर असां दा मोमिन मुसलमान बणजी वियासीं। मदीने जे अमीर फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। तामा तेस ताईं कोई भी माण्हू मोमिन मुसलमान थी सघंदो ई कोन। मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुणो कहिड़ो कमु कयूं त पोइ मोमिन मुसलमान थींदासीं। साईं फरमायो, अबे अम्मा खां वधीक जेसि ताईं मां अरबी मोहम्मद प्यारो न हुजांव, बचन ॿारनि खां वधीक मां अरबी मोहम्मद प्यारो न हुजांव, रिश्तेदारनि खां वधीक मां अरबी मोहम्मद प्यारो न हुजांव, पूरी काइनात जे रिश्तनि खां वधीक, पंहिंजे जिंद जान खां वधीक तेसि ताईं मां अरबी मोहम्मद प्यारो न कंदो, तेसि ताईं तव्हां मोमिन मुसलमान थी सघंदो ई कोन। घोटकीअ वारा इहा हदीस पढ़ंदो आहियां त मां ॾकी वेंदो आहियां, छो त मूंखे मंज़र ॿियो थो नज़र अचे। अॼु चऊं था नारा हणूं था त हुज़ूर असांखे ॾाढो प्यारो, पर सोने जी हदीस साम्हूं थी अचे त शादियूं हुज़ूर जे हुक्म मुताबिक़ कजांइ, उते असां हुज़ूर जे हुक्मनि खे पोइ ते हटाए छॾींदा आहियूं। ग़मियूं ऐं फोतियूं शादीअ जूं रस्मूं पंहिंजे मर्ज़ियुनि सां कंदा आहियूं। सोने जी हदीस साम्हूं आई त सच ॻाल्हाइजो, सच ॻाल्हाईंदा ई न आहियूं। साईं चवंदो आहे त कॾहिं गिला न कजो, असां जूं कचहरियूं गिलाउनि सां भरियल। ओ सोने जो फरमान आहे त हसद नेकिन खे खाई वेंदो अथव। असांजो माण्हू माण्हूअ ते सड़े थो, हिक ॿिए जा फेर था कढूं, चऊं था त हुज़ूर प्यारो आहे, पर हुज़ूर जी काई ॻाल्हि मञो ई कोन था। ॿुधो घोटकीअ वारा, न रहण सां अल्लाह राज़ी न थींदो अथई, हुज़ूर जे हुकुमनि खे अखियुनि ते रखण सां अल्लाह राज़ी थींदो अथई। अॼु खां पोइ सुहिणे जा सभई अमल, ओ सुहिणे जूं सभई सुन्नतूं सीने सां लाए जाए, दिलबर जे शरीयत सां ॾाढो प्यार कजांइ, छो त मुंहिंजे महबूब जे हुकुमनि सां अल्लाह जो प्यार आहे। कोई माण्हू चवे, ओ मौलवी साहब फजर जी निमाज़ में बरकातूं आहिनि, पर सुभाणे खां वठी
मां 8 रकातूं पढ़ंदुमि साईं वधाया तो जेतिरो घणियूं पढ़बियूं ओतिरो सवाब अल्लाह फरमायो न न जेको माण्हू मदीने वारे साईं जे तरीक़नि खे छॾे करे ईअं इबादत पंहिंजी मर्ज़ीअ सां कंदो सुहिणे बरकातूं फजर जूं पढ़ियूं आहिनि को 8 पढ़ंदो त क़बूल ई न थींदियूं छो त रब साईं रकातूं ॻणींदो ई न आहे रब साईं पंहिंजे मिठड़े मोहम्मद जे अदाउनि खे ॾिसंदो हलिया हलिया मौलाना अमानुल्लाह जो भा हाफिज महमूद दुनिया छॾे वियो छा खणी वियो उजड़ गया वो बाग जिसके लाख माली थे सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे सिकंदर ज़ुल्करनैन वॾो बादशाह हो सिज उभरण खां सिज लहण ताईं उनजी हुकूमत हुई एॾी धरतीअ ते हुकूमत पर जॾहिं फ़ौत थी वियो न चई मुंहिंजा 2 हथ कफ़न खां ॿाहिरि कढिजो ऐं माण्हुनि खे ॿुधाइजो वञेव थो सिकंदर 2 हथ ख़ाली थी 5 फुटनि जे प्लाट ते ॿाहिरनि जो जहिड़ो आहे सॼी ज़िंदगी नथा ॻाल्हाइनि हा साईं सुबुह जो रेड़ीअ वारो घरों निकितो नियत करे निकितो त अॼु माण्हुनि खे ॾाढो फुरींदो दुकान वारे दुकान ते वेही ठगियूं कयूं आहिनि ख़बर यादि ई न आहे डॉक्टर मरीज़नि खे उबतियूं सुबतियूं दवाऊं लिखी करे कंपनियुनि खां पैसा वसूल कया मौत यादि ई न आहे घोटकीअ वारा हिकु ॾींहुं ईंदो मज़ारी खान कोलाचीअ जे मस्जिद जे लाउड स्पीकर मां ऐलान थींदो फिलाणो पुट फिलाणे जो अल्लाह ॾे हलियो वयव सभु हैरान थींदा साईं कल्ह त मूंसां मिलियो हुयो चौक ते मूंसां गॾु चांहि पीती हुयईं घोटकीअ में मूंसां गॾु कचहरी कई हुयईं हिनखे अचानक छा थी वियो अदाई त ख़ुशि चङो भलो हुयो ॿुधो दुनिया वारा हिकु अल्लाह जो नबी हुयो इज़राइल अलैहिस्सलाम खे चवण लॻो इज़राइल जी अल्लाह जा नबी चईं जॾहिं मुंहिंजी मौत जो टाइम अचे त 4 ॾींहं अॻ में इतलाउ कजांइ ओ इज़राइल चवे थो साईं ज़रूरु इतलाउ कंदो मां जॾहिं मौत जो टाइम आयो इज़राइल मथां अची बीह रहियो चए थो इज़राइल चयो मां त 2-3 ॾींहं अॻ में होशियारु कजांइ चए साईं तव्हांखे होशियारु कयो त हुयमि चए काथे होशियारु कयो हुई मूं ॾे त आयो ई कोन्हे चए अल्लाह जा नबी तुझे पाड़े में फिलाणी औरत मरी वई इहो त तोॾे ई पैगाम हो तुंहिंजो फिलाणो रिश्तेदार मरी वियो इहो तोॾे ई पैगाम हो ओ पाड़े ओड़े में जेके मौत थिया आहिनि इहे तोॾे ई पैगाम हा तयारी कर दुनिया वारा हुज़ूर फरमायो रोज़ानो क़ब्र इंसान खे 70 मरतबा सॾ करे चवंदी आहे तयारी करे अचिजांइ ओ निमाज़ूं पढ़ी अचिजांइ पैसे जी लालच में हराम जे पोयां न वञजांइ ज़िना वारा ज़िना खां रुकजी वञजांइ अल्लाह अॼु त ज़िना एॾी आम थी वई शादियूं महांगियूं थी वयूं ज़िनाऊं सस्तियूं थी वयूं आहिनि ॿुध दुनिया वारा अस्पतालुनि में ज़िनाऊं शादी हालनि में ज़िनाऊं तू मुर्स माण्हू आ पर्दो इख्तियार कर पंहिंजे बचड़नि खे पर्दो कराए अरबी मोहम्मद जे शरीयत में अल्लाह इज़त रखी अथई कहिड़ियूं ॻाल्हियूं खोलियां मूंखे मुआसिरे जूं इलाही ख़बरूं पुॼंदियूं आहिनि आलिमनि ॾे इलाही दाऊं ईंदियूं आहिनि पेशमामनि ॾे इलाही वाक़िया ईंदा आहिनि यार अल्लाह जो वास्तो अथई पैगाम पुॼायो अब्दुल समद इनकलाबीअ जो ज़िना वारे जे कननि ताईं ही मुंहिंजे दर्द जो आवाज़ पुॼाए उन्हनि खे हीअ ॻाल्हि बुधाए अदा मौत कढ थई न बचंदे हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो तूं हलियो वेंदे ओ बुराई करण वारा बुराईअ जो नतीजो ज़रूरु ॾिसंदे फमई यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह ओ वारीअ में जेके दाणा चमकंदा आहिनि जेके हथ में खणण खां बि नंढड़ा हूंदा आहिनि अल्लाह कुरान में फरमायो एतरी नेकी कंदे भी क़यामत में अखियुनि सां ॾिसंदे एतरी बुराई कंदे भी क़यामत में अखियुनि सां ॾिसंदे आलिमन लिखियो आहे रोड ते गाॾी हलाइण वारो अगरि अहिड़ी गाॾी थो हलाए जो
जो ॿियो किरी पियो या ॿिए खे नुक़सान थी वियो, ॿिए जा ब्रेक न लॻा, हुनजो एक्सीडेंट थी पियो, क़यामत वारे ॾींहुं इन गाॾी हलाइण वारे खां रोड जे आदाबनि जी पुछ कई वेंदी। हुकूकुल इबाद जो मामलो ॾाढो सख़्तु अथई। ऐलान थींदो तुंहिंजे लाउड स्पीकर तां, उहो ॾींहुं तुंहिंजो हूंदो। ओ फिलाणो पुट फिलाणे जो हलियो वियो। भेनरुनि खे ख़बर पवंदी, वीचारनि खे जुती अथी न ईंदी, रोईंदियूं रोईंदियूं तुंहिंजे अंगण ते पुॼंदियूं। ओ न्याणियुनि खे ख़बर पवंदी, अॼु अबो हलियो वियो आहे। ओ किरहो जेको वात ते आंदल हूंदो उहो बि न्याणियुनि खां किरी पवंदई। रोंदियूं रोंदियूं हलियूं ईंदई। ओ ॾाढा पार कढी रोंदियूं, पर रोअणनि सां कोन मोटंदे। मौत जो झटको ॾाढो झटको वॾो अथई। सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह मौजज़ो ॾिनो हुयो। ईसा नबी के कब्र जे मथां भी करे चवंदो, कुम बिस्मिल्लाह, ओ मैयत अल्लाह जे हुक्म सां उथ। मां नबी ईसा सॾु थो कयां। ईसा नबीअ जे मौजज़े सां उहो मुअल माण्हू क़ब्र खुलंदी हुई, ॿाहिरि निकिरी ईंदो। ईसा नबीअ सां कचहरियूं कंदो। हिकिड़ी क़ब्र ते वठी आया, जे साईं पुराणी क़ब्र, इन मां त असांखे मुर्दो जीअरो करे ॾेखार त तोथे कलमो पढ़ूं, मुस्लमान थियूं। सैयदना ईसा नबी उन ख़बर वारे खे चयो, कुम बिस्मिल्लाह, अल्लाह जे हुक्म सां ओ मरण वारा ॿाहिरि निकिरी आ, मूंसां कचहरी त कर। मुर्दो ॿाहिरि निकिरी आयो, पंहिंजे मथे जे मिटीअ खे छंडे करे बीह रहियो। सैयदना ईसा अलैहिस्सलाम चए थो, मरण वारा हाणे निकितो आहे त भला मूंखे इहो त ॿुधाए ख़बर जो हाल कहिड़ो आहे। रोई करे चए थो, ईसा नबी मां अॼु न मरी वियो आहियां, 10 साल न थिया आहिनि, 100 साल न थिया आहिनि। मुंहिंजी क़ब्र इलाही पुराणी क़ब्र, मां उहो इंसान आहियां जेको नूह अलैहिस्सलाम जे बेड़े में बि चढ़ियो हुयमि। 1000 साल मूंखे क़ब्र जे ज़िंदगीअ में गुज़री विया आहिनि। ईसा क़ब्र जो हाल पोइ पुछजांइ, पहिरियां मौत जे झटके जो त हवाल वठ। सैयदना ईसा चए थो, इहो ई ॿुधाए। चे मौत जो जेको झटको लॻो, 1000 साल गुज़री विया, अॼु बि कोणाण वात मां वही न आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़ौत थी वियो। अल्लाह फरमायो, मूसा नबी ॾे तहवाल, मां इज़राइल अलैहिस्सलाम खे हुकुम कयो आहे त नबियनि सां मामलो नरम कजांइ, पर तूं मूंखे इहो ॿुधाए त मौत जो ज़ाइक़ो कीअं आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम चए थो, मुंहिंजा अल्लाह इज़राइल बि मूंखे ईअं चयो, मूसा नबी तोसां ॾाढी नरमी थो कयां, गुनहगारनि सां त मां लाही कढी छॾींदोमान, गुनहगारनि जूं त मां दाहूं ई कढी छॾींदुमि। ओ ईसा मूसा नबी मां तोसां नरमीअ जो मामलो थो कयां, परवरदिगार मुंहिंजो जॾहिं साह निकितो मूंखे ईअं पियो लॻे एॾी तकलीफ़ थी जीअं जीअरी बकरीअ जी खल लाथी वञे, केॾियूं दाहूं कंदी। सैयदना मूसा अलैहिस्सलाम चए थो, मुंहिंजा अल्लाह ॿी मिसाल इहे जीअं जीअरी झिरकीअ खे देगड़ीअ में विझी ढकणो बंदि करे हेठों बाहि बारजे, उहा केॾो त तड़पंदी, केॾो त चीखो कंदी, केॾो फड़फड़ाईंदी। अल्लाह इन बकरीअ खे, इन झिरकीअ खे एॾी तकलीफ़ न थी, मां मूसा नबीअ खे साह निकिरण वारे टाइम ते अञा वधीक तकलीफ़ थी। ओ ॿुध दुनिया वारा, क़ुरान चए थो, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। जेको ठहियो आहे उहो टणो आहे, जेको ॼमियो आहे मरणो आहे। अॼु अछिनाड़नि वारा पोड़ा उन्हनि खे ख़बर यादि ई न आहे। नौजवाननि खे शैतान दिलि में इहो ॿुधायो आहे, उहो सभिनी जे ज़हननि में शैतान इहो हरबो इस्तेमालु कयो, यार अॼु त कोन मरंदे, अॼु त कोन थो मरे, अञा ज़िंदगी पई आहे, तोबा करे वठिजांइ, उमिरो करे अचिजांइ, पोइ ॾाढ़ी छॾिजांइ, हाली शौक़ शिकार हलाए वठि। खबरदार खबरदार। हुज़ूर फरमायो, जेको जंहिं हाल में मरंदो क़यामत में उन हाल मां उथंदो। असां नंढा से सखर में, अल्लाहु अकबर, 2 माण्हुनि जो मौत थियो, हिकु औरत हो हिकु मर्द हो, 2 नंगा ज़िना जी हालत में उन्हनि जो मौत थियो।
मां तव्हांखे थाणे में त नथो विझी सघां, घोटी आवारा तो ते प्यार नथो करे सघां, तोखे स्पीकर ते गारियूं त नथो ॾेई सघां, धड़का त नथो ॾेई सघां, बाहूं त ॿधी सघां थो। नौजवान गुनाहनि जो रस्तो छॾे अल्लाह ॾे दर ॾे हलियो, नारो हण त मुंहिंजो रब अल्लाह आहे। अल्लाह जी मोहब्बत में सब गुनाह छॾे ॾींदुमि। कुरान उन्हनि जी तारीफ़ थो करे जेके नारो हणंदा असांजो रब अल्लाह आहे। असांजो रब केरु आहे? इन्नल्लज़ी क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। ऐलान थींदो फिलाणो हलियो वियो, पंहिंजे दिल ते हथ रखता अॼु मुंहिंजो थो ऐलान थिए। अल्लाह अल्लाह तव्हां सभिनी खे वॾी हयाती ॾे, अल्लाह तव्हांखे सिहत आफ़ियत वारी डिघी हयाती ॾे, पर मौत त ईंदो न यार। अॼु फिलाणो हलियो वियो, मौली साहब खे घुरायो त गुस्ल ॾेसि, तख़्त विछायो वियो, अदाबे जी घड़ी बि लाए वठियो, कपड़ा लायोसीं न तालन त खिंचीअ सां कटियोसीं, वास्कोटी भी कैंची सां कटियूं, गंजी भी कटियूं, खीसे जा पैसा कढियूं, चाबिन जा मालिक ॿिया, सेफिन जा मालिक ॿिया, ज़मीननि जा मालिक ॿिया, वाड़नि जा मालिक ॿिया, अॼु सभु कुझु पराओ थी आयो। ओ ही पयो आहे बेसुध पयो, न हथ हेॾे करे सघे न होॾे करे सघे, तड़ कराइण वारनि घर गरम पानी हारियो तो उन गरम पानी जी दां भी घरे ही न सघंदो। हली आ इन तख्ते ते हिकिड़े ॾींहुं सुम्हणो ज़रूर पवंदई, हिकिड़ो ॾींहुं ईंदो जेको सकरात वारो हूंदो, उन ॾींहं ते तुंहिंजो साहु जॾहिं दरवाज़ कंदो, क़ुरान चए थो इहो मौत जो वारो ॾींहुं ज़रूर अचणो। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर कंहिं ते फनाइयत ईंदी, हिकु ॾींहुं ईंदो ओ फोनियूं अची वेंदियूं, घोटकीअ में भाउ बीठो आहे, अल्लाह जो नालो थई काॾे थो वञे, जे सखर थो वञा, वेगन ते चढ़ण वारो मोटी आहे, दे जी तबियत ख़राब, पुट वियो आहे खानपुर मार, उनखे ओॾां घुरायो, अबे जी तबियत ख़राब, न्याणियूं मथां अची वयूं आहिनि, खट ते पियो आहे, वॾा वॾा साह थो खणे, को अस्पताल जे बिस्तरे ते पियो आहे, अखियूं छित में टंगियूं पयूं आहिनि, हेॾे होॾे ॾिसे ई नथो। ओ अमड़ मथां वारनि खे हथड़ा फेरे थी, ॾ ॻोढ़ा रोई करे, पुट मूंखे सुञाण, मां चीजल मथां आई आहियां। ओ पीउ हकल थो करे, हिनखे अलाए छा थी वियो, कंहिंसां ॻाल्हाए ई नथो, कंहिंखे सुञाणे ई नथो। अल्लाहु अकबर, वॾा वॾा साह शुरू थी वेंदो, सीने में गजगोड़ शुरू थी वेंदो, हू त कचहरी करे रहियो आहे इज़राइल सां, हुनखे त ॿिए जो आवाज़ ॿुधण में अचे ई नथो। इहो वक़्तु ईंदई, इहो वक़्तु सभिनी ते आयो आहे। हाँ, अगर मौत खां कोई बचे तो सुहिणो अॼु असांजे विच में हुजे। तव्हां असांजी दिलि नथी चए जीअं साहबनि जे विच में सुहिणो वेठो, अॼु ताईं सुहिणो हुजे। घोटकीअ वारनि जी ईद थींदी आहे साल में, रमज़ान वारी ईद बि साल में, कुर्बानी वारी बि साल में, साल इंतजार कयूं त ईद थे। साहबनि जी ईद सुबुह जो भी थींदी हुई, शाम जो भी थींदी। सोने जे चेहरे में दीद हूंदी हुई, साहबनि जी चओ त ईद हूंदी हुई। सफ़ा कावड़ जी उॾाणिया था चओ सुभान अल्लाह। सहाबा तो सहाबा थे कि हर शब
जिनकी ईद होती थी खुदा का फजल होता था, नबी की दीद होती थी। हिकड़ो ॾींहुं ईंदो यो भाउ, अलाए अस्पताल जे बेड ते पया हूंदासीं, अलाए रोड जे हादसे में हूंदासीं, साईं खे दिल जो अटैक थी वियो, को न को बहानो ज़रूर थींदो। बीठा मिट माइट मथो रोईंदई, कोई पुछे न सघंदई, कबर जे हवाले थी वेंदे। ओ उन ॾींहं जी तयारी कर, सिना वारा सिना खां रुकजी वञ, अल्लाह जो नालो अथई। ओ गिला करण वारा गिला खां रुकजी वञ, अल्लाह जो वास्तो अथई। निमाज़ूं छॾण वारा, निमाज़ न पढ़ण वारा, निमाज़ शुरू कर। हिक निमाज़ जी सज़ा 80 साल जहन्नम। ॿुधो दुनिया वारो मौत ईंदो ई ज़रूर। मदीने जो मीर, आमिना जो लाल, अल्लाह जो दिलबर मिठड़ो मोहम्मद मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिक दफ़े मुंहिंजो दिलबर साईं कब्रिस्तान जन्नतुल बकी ॾांहुं मयतनि खे, मुर्दनि खे, कब्र वारनि खे दुआ करे मुंहिंजो दिलबर घर मोटी आयो। मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो पंहिंजे अहल बैतन खे, मां मोहम्मद अरबीअ खे ॾाढो मथे में सूर पियो। साईं जन अची आरामी थिया। ओ साईं जन खे वरी बुखार बि शुरू थी वियो। ओ सोने साईं जो इहो वाक़ियो वफ़ात खां 8 ॾींहं पहिरियों जो वाक़ियो आहे। साईं जन खे जेसिताईं बीमारी हुई एतिरी हुई जो कमज़ोरी वधी कोन हुई। सुहिणो अचे पियो सुबुह शाम मस्जिद में साहबनि खे निमाज़ पियो पढ़ाए। साईं जन निमाज़ कॾहिं छॾी कोन हुई। पर मदीने जो मीर, आमिना जो लाल, अल्लाह जो दिलबर नबी मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद मीर साईं जन जी जॾहिं बीमारी वधी वई है, सुहिणो साईं हाणे आख़िरी निमाज़ जेका पढ़ाइण आयो उहा मग़रिब जी निमाज़ हुई। दिलबर मुंहिंजे मिठड़े मोहम्मद मीर खे मथे मुबारक साईं रुमाल ॿुधल हुयो ज़ोर सां, छो त मथे में ॾाढो सूर हो। साईं निमाज़ पढ़ाई, आख़िरी निमाज़ साहबनि खे दिलबर मग़रिब जी पढ़ाई। उन में हीअ आयत पढ़ियऊं, हीअ सूरत पढ़ियऊं, वल मुरसलाते उर्फा। सब चओ सुभान अल्लाह। सूरह मुरसलात पढ़ियऊं। बस लाऊं मूंखे 15 मिनट थिया आहिनि। हलो टाइम ख़त्म। अब 5 मिनट चओ तव्हां त हलां। हक़ आहे। 10 बजे मां आयो आहियां। एतिरा कलाक वरी किलोमीटर बि गणियो। बस 10 मिनट ॻाल्हि वरी ये निकिरी पई आहे त थोड़ी वेझी पुॼायां। साईं सूरह मुरसलात पढ़ी। अल्लाहु अकबर। मुंहिंजा मुर्शिद आले जी वारा वेठा आहिनि। सभु चओ सुभान अल्लाह। आलम बि इलाही ॾींहुं वरी सफ़ा सियारे जो थोरड़ो। साईं जन मग़रिब खां पोइ घर आया, बीमारी वधी वई, बुखार वधी वियो। इशा जी निमाज़ जो टाइम थियो। साईं जन उथण लॻा। मूंखे साईं जन फरमायो मुश्क पाणीअ जी मथां वारियो त तड़ु कयां। पाणीअ जी मश्क मथां वारियऊं, दिलबर गुस्ल कयो। साईं उथण जो इरादो कयो त बेहोशी तारी थी वई। काफ़ी देर खां पोइ जॾहिं होश आयो, साईं जन वरी फरमायो भला माण्हू निमाज़ पढ़ी आहे कि न कोन। सुणो तुझे इंतजार में उन निमाज़ आशिकन कोन पढ़ी आहे। पेशमाम न हूंदो त जमाती निमाज़ कीअं पढ़ंदा। साईं फरमायो भला मुश्क पाणीअ जी आरियो त तड़ु कयां। ॿियो दफ़ो दिलबर गुस्ल कयो, उथण जो इरादो कयूं। सुणो बेहोश। काफ़ी देर खां पोइ होश आयो। सुणे वरी 3 दफ़ो अखियूं खोलियूं। माण्हू निमाज़ पढ़ी आहे कि न कोन पढ़ी आहे। सुणा अञा कोन पढ़ी आहे। साईं फरमायो मुश्कीज़ो पाणीअ जो मथां हारियो त गुस्ल कयां। 3 दफ़ो दिलबर खे गुस्ल करायो वियो। सुणे उथण जो इरादो कयो। दिलबर बेहोश थी वियो आहे। 4थों दफ़ो जॾहिं होश आयो, साईं सम्झी वियो अॼु माण्हुनि जी जमात मां न करे सघंदुमि। अम्मी आयशा वेझी हुई। जेको जागे थो ॾाढा चए सुभान अल्लाह। जेको जागे थो जागे थो। अम्मी आयशा वेझी हुई। मदीने जे घोट आमिना जे लाला बीबी आयशा जे नज़रूं खणी करे चयो मुरू अबा बकरिन फलियुसल्ली बिन्नास
आयशा पंहिंजे बाबे अबू बकर ते मां मुहम्मद जो पैगाम पुॼाए मां मुहम्मद जो हुकुम त अॼु मां निमाज़ लाइ नथो अची सघां अबू बकर निमाज़ पढ़ाए अम्मी आयशा रोई पई अल्लाह सोना रकीकुल कल्बा दिल जो नरम आ तुझे मुसल्ले ते न बीह सघंदो दिलबर उमर खे चऊं त उहो पढ़ाए वो शेर जवान आ साईं फरमायो मुरू अबा बकर सब चओ सुभान अल्लाह कमजोरी हुई उथी न पिया सघन लफ्ज़ बि बड़ी मुश्किल सां कढन पिया साईं ॿियो दफ़ो बि यही लफ्ज़ फरमाया मुरू अबा बकर फलयुसल्ली बिन्नास आयशा अबू बकर खे चओ त माण्हुनि खे नमाज़ बीबी आयशा ने हथ बधाए गोड़ा रोके न सकी ओ सरकार ओ मुझा सुना मुझे बाबे के माफी मिले दिल भर तुझे मुसल्ले ते न बी सघंदो मुझा सुना हुकुम कर मोकल दे त उमर खे चओ साईं जन हाणे सख्तीअ सां फरमायो आयशा मुरू अबा बकर फलयुसल्ली बिन्नास सब चओ सुभान अल्लाह को भरसां बीठल हो चवण लॻो आयशा सोणे साईं खे न सताए तोखे ख़बर न आहे दिलबर पंहिंजे मर्ज़ीअ सां न ॻाल्हाईंदो आहे ज़बान मिठड़े मुहम्मद जी हूंदी आहे कलाम अल्लाह जो हूंदो आहे अल्लाह जो हुकुम आहे ओए होए सिद्दीक़ अकबर मुसल्ले ते आयो सोनो सिद्दीक़ भी रोए पियो सॼी जमात भी रोए रोन पिया सोने जे मुसल्ले जे भरसां बीठो अदब जी तकाज़ा शागिर्द जेको अथव न उस्ताद जी खट ते न वेहंदो उस्ताद जी मसनद ते न वेहंदो जेकॾहिं चए सभु अॼु सबक़ तूं पढ़ाए त हुनजे भर में वेहंदो अदब जी ख़ातिर अल्लाहु अकबर 2-3 ॾींहं साईं जन ते ॾाढी सख़्ती हुई वफ़ात खां 4 ॾींहं पहिरियां सोने जी तबियत ॾाढी बहाल थी वई सभु चओ सुभान अल्लाह साईं जन फरमायो 7 मशकीज़ा पाणीअ जा मथों हारियो दर भी मुहम्मद गुस्ल करे 7 हारियो साईं जन फरमायो ऐन अब्बास ऐन अली अब्बास के सॾु कयो अलीअ खे सॾु कयो साॼे पासे ॾांहुं सैयदना अब्बास साईं जे कुल्हे ते हथ रखियो खाॿे पासे ॾांहुं सुहिणे अलीअ साईं जे कुल्हे ते हथ रखी करे मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुणो मस्जिद में आयो सॼी जमात निमाज़ में हुई सिद्दीक़ अकबर महसूस कयो त दिलबर अची वियो आहे सिद्दीक़ अकबर पोइ ते हटण शुरू कयो दिलबर साईं उतां हकल कया मक़ाम कया बकर अबू बकर पोइ ते न हट जाए जेका जाए ॾिनी थमाए उते बीह रह जाए सिद्दीक़ घबराए न अॼु मंज़र अजीब थींदो सिद्दीक़ अकबर सोचे थो सोणे जे हूंदे त आदम नबी निमाज़ न पढ़ाई मां कीअं निमाज़ पढ़ाईंदुमि अल्लाह सुणो आयो आहे सिद्दीक़ अकबर जे अॻियां वेही रहियो अबू बकर हाणे हीअं था कयूं मां मुहम्मद तोखे निमाज़ पढ़ाईंदुमि तूं उम्मत खे निमाज़ पढ़ाईंदे 17 निमाज़ूं सिद्दीक़ अकबर हुजूर जे दौर में पढ़ायूं सब चओ सुभान अल्लाह हया कर गाड़ियों ॾियण वारा सिद्दीक़ अकबर जी गुस्ताखी करण वारा बरकैफ गाल के इख्तिताम ॾे वठी वञा सूमर जो ॾींहुं हो 12 रबीउल अव्वल साहबी चवंदा असांखे अॼु आख़िरी दीदार थियो ये ॾींहं साईं जन खे एॾो बुखारो हज़रत उमर साईं रिवायत थो करे अब्दुल्ला बिन मसूद साईं जन जे बदन मुबारक ते असां हथ न पिया रखी सघूं जीअं थांव बाहि ते रखबो आहे न उनखे हथ न रखी सघबो आहे एॾो साईं जो जिस्म करम सूमर वारे ॾींहं ते साईं जन जी तबियत ख़ुशि थी सुबुह जी निमाज़ हले पई साईं जन पर्दो परे कयो साहबा ते ख़ुशीअ जा लहरा अची विया क़रीब हो जो निमाज़ टुटी वञे साईं जन पर्दो हटायो निमाज़ खां पोइ सिद्दीक़ अकबर साईं ऐं अली साईं मिलण आया साईं जन अॼु ख़ुशि हुया
हशाश बशासा सोने अली बाहर अची नारो हयो साहबी ओ मुबारक हुजे सोनो खुश थी वियो आ मां अली के उम्मीद आ त ज़हर जी नमाज़ सोनो पाण पढ़ाईंदो पर अल्लाह के कुछ बियो मंजूर सिद्दीक़ अकबर में मुतमइन थी हलियो वियो अली साईं भी हलियो वियो चाश्त जे टेम ते सोने जी तबीयत वरी खराब थी दिलबर साईं पानी जो प्यालो घुरायो अल्लाहु अकबर अम्मी आयशा जे सीने ते साईं जन आरामी हा साईं जन जो मथो मुबारक अम्मी आयशा जे दिल वट हो जी मां कुर्सी ते वेठो बिल्कुल इन ही पोजीशन में साईं जन वेठा बेकरारी जे करे करें गोडा मथे पिया करें गोडा सिधा पिया कन अम्मी फातिमा दाह कई वाह करब अबा ये जो मिलन आई न है मुझे बाबे जी तकलीफ साईं जन फरमायो इन्न लिल मौत सकरात फातिमा हर मौत का आगे में सकरात होंदी है अल्लाहुम्मा इन्नी अला करबिल मौत या अल्लाह मां मोहम्मद जी मौत वाले तकलीफ में आसानी फरमा अम्मी फातिमा वेजी आई साईं जन कन में एकड़ी गाल कई रोई पई वरी बी गाल कयूं त खिली पई अल्लाहु अकबर खाड़े वंजे मौजू एडो वडो आ जो मां लफ्ज किए छाट कया साईं जन फरमायो एडे अचो त मां मोहम्मद आखिर में वसियत कयां बिन सैन जी अस्सलातु व मा मलकत ईमानुकुम वींदे वींदे भारत तो कयां नमाज न छड़जो नमाज अज उम्मत नारा थी अणे त सोने सां प्यारा पर नमाज लाए कंहिंखे टेम आहे ई कोन डॉक्टर जे चवण ते हलाल छॾे ॾिनोसीं अरबीअ जे चवण ते हराम भी कोन था छॾियूं एॾा बेवफा मुस्लमान साईं जन फरमायो नमाज जी पार अथव व मा मलकत ऐमानुकुम ऐं जेके तव्हांजे मातहत घर में ससु वॾी आहे नुहर मातहत उन्हनि ते ज़ुल्म न करे तूं घर जो वॾो आहे भाटिया सौट मासात यतीम तुझे हेठां आहिनि उन्हनि जो वॾो आहे उन्हनि ते ज़ुल्म न कजांइ अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर चाश्त वारे टेम ते अम्मी आयशा जो भाव मिलण आयो सैयदना अब्दुर्रहमान मिसवाक पियो ॾे साईं जन गौर सां मिसवाक ॾिसण लॻा बीबी आयशा समझी वई साईं मिसवाक खपे साईं जन गर्दन लोॾी वफ़ात वारे टेम ते हुज़ूर खे अम्मी आयशा मिसवाक चबाड़े ॾिनो धोअण जो इरादो कयईं साईं जन इनकार कयो धो न आयशा अॼु तुझे लुआब सां मोहम्मद जो लुआब मिले त क़यामत ताईं तुंहिंजा नारा लॻंदा चाश्त वारे टेम ते सोने साईं टे दफ़ा अल्लाह जो नालो खयो बलिर रफ़ीक़ल आला बलिर रफ़ीक़ल आला बलिर रफ़ीक़ल आला मूंखे पंहिंजो प्यारो दोस्त क़बूल आहे मूंखे पंहिंजो प्यारो दोस्त क़बूल आहे मुंहिंजो सुहिणो दुनिया छॾे वियो पोइ सहाबा जी छा कैफ़ियत थी इहो वरी कॾहिं ज़िंदगी रही त तोखे ॿुधाईंदुमि हाणे अख़लाक इजाज़त नथो ॾे मौज़ू ही एड़ो ये हदीस है बुखारी शरीफ खोलियो मुस्लिम शरीफ या सजो वाक्य लिखियल ई कोई कहानी ता के आऊं कौन पे बुधाया ही इन लाए थो बुधाया घोटकिया वारा बुध बुध सोने दे भी यो टाइम आयो तोते मुते भी यो टाइम तैयारी कर कोई आए जेको चई अज खां पो इंशाल्लाह नमाज पढ़ंदास सब 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 इरादो कयो वायदो ना है ए वोट जो को इलेक्शन जो वायदो ना है अल्लाह सा इरादो कर मदद अल्लाह कर छो तो इंशाल्लाह नमाज पढ़ंदास कोशिश करे कूड़ खां भी बचंदास कोशिश करे गुनाहन खां पाण के बचाईंदास नता गुनाहन खां बची सको न सोलो फार्मूलो तांगे दसिया दो नेकन जी सोहबत इख्तियार कंदो तो गुनाहन खां बचंदो हे असा मुर्शिद बैठा है न सही आले जी वाला इनन जी सोहबत इख्तियार कयो इने में न सको तो तबलीग में हलिया वञो 3 ॾींहं 40 ॾींहं वञो नेकन सां रहंदो इंशाअल्लाह पो गुनाहन खां बची वेंदो ऐं बुधो बुधो जमानो खुदा जे ज़ात जो कसम आ कूड़ जिना चोरी बुराई गीबत गिला ठगी कोई भी अमड़ जे पेट मां सिखी न ईंदो आ सब दोस्तन मां असां सिखंदा हूं बुरन दोस्तन के अज जलसे खां पो बाहूं बधी करे चओ तुझा रास्ता जुदा मुझा रास्ता जुदा तुझी पसंद जुदा मुझी पसंद जुदा अज मां जलसे में वायदो करे आयो आ त अज खां पो मुझी यारी कुरान सां
दुआ है अल्लाह से मुझे लफ्ज़न के कबूल फरमाए, इन जलसे के कबूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।